तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेकी अचण वारी किस्त आहे दोस्तों, छा अॼु 11 मुहर्रम जी राति ईंदी या न ईंदी, सॼी कहाणी तव्हांखे असां इन एपिसोड में था ॿुधायूं त इहो तकरार ड्रामे जी एपिसोड कॾहिं रिलीज़ थींदी। 11 मुहर्रम 12 13 कहिड़ी तारीख़ ते ईंदी, छा अॼु राति वाक़ई अचणी आहे। तव्हां इंतज़ार में हूंदव फेसबुक ते, यूट्यूब ते, जिथे किथे, लेकिन तव्हांखे एपिसोड कान मिलंदी। अचो तव्हांखे असां था ॿुधायूं त इहे कहिड़े ॾींहुं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो महिरबानी करे, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, छो त हर वक़्तु अपडेट तव्हांखे जीअं बर वक़्तु मिलंदी रहे। ऐं फेसबुक पेज ते बि फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अचो दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी था ॿुधायूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, कल्ह राति बि कोन आई, तव्हांखे असां वीडियो रखी करे यूट्यूब ते ॿुधायोसीं त मुहर्रम जी 10 जी राति एपिसोड कान ईंदी। तव्हां ॾिठी हूंदी अपडेट तव्हां ॾेई छॾी हुईसीं। ऐं अॼु 11 राति मुहर्रम जी आहे दोस्तों। पहिरीं ॻाल्हि हीअ त छो त हीउ महीनो अहिड़ो हली रहियो आहे, ॾुख जो महीनो आहे, इन जे करे शुरू पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं कोई बि ड्रामो न अचणु घुरिजे। बहरहाल मुसलमानियत रही काथे आहे, वरी बि 8 मुहर्रम ताईं ड्रामो हलायो वियो ऐं 9 ते ऐं 10 ते जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 ऐं 11 ते जेको आहे बंदि कयो वियो आहे। इहो ड्रामो तकरार ड्रामे जे 11 राति मुहर्रम जी किस्त कान ईंदी। तव्हां इन इंतज़ार में हूंदव, अॼु राति इहा एपिसोड तव्हांखे कान मिलंदी। सुभाणे जी अपडेट वरी तव्हांखे सुभाणे ॾींदासीं। महिरबानी करे वीडियो असांजो सब्सक्राइब करे छॾियो चैनल खे, ऐं वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।